पप्पा ओ पप्पा मां चवां आउट ऑफ इंडिया हलूं छो के दोस्त बोस्त मारने धमकी ॾिनी अथई पप्पा कुछ भी था चओ ईअं ई घुमण लाइ थो चवां न। त कंहिं मगज फेरे वरी भाई दीपू हाणे वियो सिंगापुर क्रूज़ में चए पियो जबरदस्त मज़ो आयो। घणा पैसा गाड़े आयो? पप्पा गाड़े छा आयो मज़ो करे आयो न चई 12 ॾींहंनि जो पैकेज चइनि ॼणनि जी फैमिली आहे न पर चई टोटली 6 लखे में सभु थी वियो शॉपिंग वॉपिंग मिलाए पर चई रुपयो वसूल आहे पप्पा हलो न यार पप्पा मज़ो ईंदो जाम। सही अथसि सही पप्पा मुंहिंजी गारंटी आहे पप्पा यार जाम मज़ो ईंदो क्रूज़ में। ठीकु आहे चएसि हिन पीउ खे ॿिए दफ़े जंहिं महिल बि वञे तोखे वठी वञे। पप्पा यार तव्हां हमेशह ईअं ई कंदा आहियो यार। 12 ॾींहंनि में 6 लख रुपया तोखे ख़बर आहे घणो थींदो आहे? पप्पा मज़ो बि त ओतिरो ई आहे न 3 ॾींहं क्रूज़ में सम्झो था। थोक हुजे वठ गण गेटवे ऑफ इंडिया तां 50-50 रुपए में क्रूज़ जो चक्कर आहे। कलाक जो हिकिड़ो चक्कर थी सॼो ॾींहुं बि वञे न त 24 कलाक माना 24 चक्कर 50 रुपए चक्कर जे हिसाब सां 1200 रुपए सॼे ॾींहं जा थींदा आहिनि। खपई जॻह ते 1200 रुपए ॾे हाणे ई वञ सेटीअ मां थेलो कढ पाणी जी बोतल विझ 2-4 वेफर जा पैकेट वठी वञेसि मम्मीअ खे चएसि दॿे में 3-4 फुल्का भिंडी पटाटा विझी ॾींदे वञी खाई आ क्रूज़ जो चक्कर सिधो परीहं अचिजे वञी भली। बाक़ी मां एॾो बेवकूफ़ न आहियां जो 12 सां शइ ते 6 लख रुपया ख़र्चा। पप्पा यार उहा क्रूज़ अलॻि आहे तव्हांखे ख़बर ई न आहे तव्हां कुझु बि था सोचो। उहा गेटवे ऑफ इंडिया नॉर्मल चक्कर वारी आहे ख़ाली कुर्सियूं आहिनि हुन में ऐं हीअ सिंगापुर वारी क्रूज़ में होटल आहे रहण वाला रूम आहिनि अंदरि गेमियूं थिएटर शॉपिंग पप्पा डांस जेको चओ सभु आहिनि। अरे ओ घटि मगजी तॾहिं बि अकुल लॻाए घणो थींदो आहे हिसाब कर तूं पाण काॾे बि वेंदा आहियूं रूम जी चार्ज घणी भरींदा आहियूं 2000 रुपया रूम जो पकड़ियूं 2000 रुपया रूम 3 ॾींहं जा 6000 रुपया ऐं एक्स्ट्रा बेड वठ 200-300 रुपया हुन लॻंदा। शॉपिंग वॉपिंग असां कंदा न आहियूं बिग बाज़ार जे अलावा। ॿियो छाजे थिएटर न थिएटर में घणो 200 रुपया टिकट हूंदी आहे पिक्चर जी काई बि। ॿियो छाजे गेमियूं घणो मॉल में जंहिंमें गेमियूं कंदा आहियो घणो 300 जो कार्ड भराईंदा आहियो न जेको कार्ड भरणा 300 रुपया हूंदो आहे न रोटी पाणी 700-800 रुपया हिकु टाइम में रोटी टोटल 3 ॾींहंनि जो हिसाब बि मिलंदी न 10-12 हज़ार खां वधीक ख़र्च न आहे। ऐं तूं आवाई घोड़ो हुन चई जबरदस्त मज़ो आयो पैसा वसूल थी विया त तूं टंग खणी बीह रहे क्रूज़ खपई 1200 ॾिए त सुबुह 6 बजे वारी ट्रेन पकड़े निकिरी वञ गेटवे ऑफ इंडिया सॼो ॾींहुं खाई आहे क्रूज़ जा चक्कर पूरा करे शौंक़ पंहिंजा वञे। मम्मीअ हाणे चई छॾियसि नाश्ते जी तयारी करे रखंदी उथी कपिड़ा कढी रख चंपल वंपल उगी रख। एवरीवन आई होप तव्हांखे मज़ो आयो हिन वीडियो में एंड अगरि मज़ो आयो त प्लीज़ लाइक कयो कमेंट कयो शेयर कयो सभिनी सां ऐं अञा ताईं जंहिं सब्सक्राइब न कयो आहे प्लीज़ सब्सक्राइब कयो त जंहिं महिल बि मां काई वीडियो विझंदुमि तव्हांखे ऑटोमेटिक नोटिफिकेशन ईंदो।